बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू करियां तो उन रब करीम जे नाले सां जेको निहायत ई महिरबान ऐं वाजारो आहे। मान वारा उस्ताद साहिबान ऐं मुंहिंजा हर दिल अज़ीज़ शागिर्द साथियो, अस्सलाम वालेकुम। अॼु मुंहिंजी तक़रीर जो उनवान आहे सकाफ़त जो ॾिहाड़ो छो। प्यारा दोस्तो, अॼु असीं सकाफ़त जो ॾिहाड़ो वॾे धाम धूम सां मल्हाए रहिया आहियूं, पर मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो सुवालु उभरी रहियो आहे त असीं सकाफ़त जो ॾिहाड़ो छो मल्हाए रहिया आहियूं। उहो उन जे करे त हर क़ौम पंहिंजी तारीख़, पंहिंजो लिबास, पंहिंजी ॿोली ऐं पंहिंजनि रिवायतनि सां ज़िंदा थींदी आहे। सिंधी ॾुघे अरसे खां पंहिंजी सकाफ़त ते फ़ख़्रु कनि था, पर हिकु क़ौमी सतह ते ॾिहाड़ो मल्हाइण जो मक़सदु उहो आहे त नौजवान नसुल खे इहो अहसासु ॾियारिजे त उन्हनि जो विरसो केतिरो क़ीमती आहे। प्यारा दोस्तो, सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाइणु असांखे यादि ॾियारे थो त असां केरु आहियूं, असांजी माज़ी कहिड़ी आहे, असांजा रंग, असांजो अदब, असांजी ज़बान ऐं असांजा रीत रिवाज कहिड़ा आहिनि, असांजी रहणी कहणी कीअं आहे। प्यारा दोस्तो, जॾहिं को क़ौम पंहिंजी सकाफ़त विसारे वेंदी आहे तॾहिं उहा क़ौम पंहिंजो वजूद बि विसारे वेंदी आहे। तंहिं करे कंहिं शाइर ख़ूब चयो आहे त जा क़ौम विसारे पंहिंजी माज़ी, जा क़ौम विसारे पंहिंजी माज़ी, सा क़ौम बचाए न सघे पंहिंजी बाज़ी। प्यारा दोस्तो, हीउ ॾिहाड़ो सिंधी ॿोली जी अहमियत बि यादि ॾियारींदो आहे। ॿोली रुॻो लफ़्ज़ न, बल्कि सॼी क़ौम जी सुञाणप हूंदी आहे। सिंधीअ में ॻाल्हियूं करणु, शेर पढ़णु, लोक गीत ॻाइणु सकाफ़त सां मुहबत जा नवां दर खोलींदो आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे रिसाले जा बैत जॾहिं सुर सां पढ़िबा आहिनि त सिंधी तहज़ीब पंहिंजी उरूज ऐं मौज में नज़र ईंदी आहे। प्यारा दोस्तो, वक़्तु घटि हुजण जे करे मूं पंहिंजी तक़रीर खे मुख़्तसर कई आहे। आख़िर में हीउ शेर चई मां पंहिंजी जाइ वठंदुसि। जेके जड़ूं विञाए वेहंदा से वण सुकी किरी पवंदा, जेके जड़ूं विञाए वेहंदा से वण सुकी किरी पवंदा, जेकी सकाफ़त बचाए हलंदा से नसुलनि में ज़िंदा रहंदा।